अस्सलामुअलैकुम संगत छा हाल आहे। उम्मीद है तव्हां ॾिसंदड़ दोस्त ख़ुश ऐं ख़ैर ख़ैरियत सां हूंदव। जी तो दोस्तों इन वक्त मां मौजूद हाँ सेवण शरीफ ऐं अॼु माशाअल्लाह हज़रत लाल रहमतुल्लाह अलैह जो मेले जो पहिरीं धमाल आहे। ऐं अॼु तव्हां दोस्तनि खे हज़रत लाल साईं जो मेलो ॾसंदासीं। हीउ मेलो सिंध पूरे पाकिस्तान जो 1 नंबर ते मेलो हूंदो आहे ऐं पूरे पाकिस्तान जा माण्हू हज़रत लाल रहमतुल्लाह अलैह मेले ते ईंदा आहिनि। तो असां भी पंहिंजे प्यारनि सां गॾु मेले ते आया आहियूं। मेलो असां ॾिसंदासीं, तव्हां दोस्तनि खे बि ॾसंदासीं ऐं मूंसां गॾु मुंहिंजा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे बि तव्हां सां मिलायां। हेॾां मुंहिंजो प्यारो दोस्त वहीद अली मुंहिंजो साथी ऐं हेॾां मोहम्मद करीम मुंहिंजो प्यारो दोस्त। हिन खे तव्हां कंहिं व्लॉग में कोन ॾिठो हूंदो, पहिरों चकर इहे असांजे व्लॉग में आहे। ऐं हेॾां ॿियो दोस्त नियाज़, ही भी असांजो ख़ासि दोस्त। ऐं हेॾां अञा ख़ासि दोस्त असांजो मोहम्मद यूसुफ ऐं हेॾां आफ्ताब अली। सो अॼोको हिन सफ़र में मूंसां गॾु ही मुंहिंजा दोस्त आहिनि। हींअर सभ खां पहिरें हलूं था हज़रत बौदला बहार उन रोज़े ज़ियारत करे, उन खां पोइ हलंदासीं हज़रत लाल रहमतुल्लाह अलैह मक़बरे ॾे। मक़बरे जो ज़ियारत करे पोइ लाल साईं जो मेले खे मुकमल इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि खे ॾसंदासीं। तो व्लॉग मुकमल ॾिसिजो, चैनल के सब्सक्राइब करे छॾो। इंशाअल्लाह ये व्लॉग तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो। दोस्तों हज़रत बौदला बहार ज़ियारत करे हींअर हलूं था हज़रत लाल रहमतुल्लाह अलैह ज़ियारत कर उन ज़ियारत करे उन खां पोइ हलंदासीं मेले तरफ़। ऐं मेले ख़ूबसूरती छा आहे उहो तव्हां दोस्तनि खे ॾसंदासीं। ऐं मां ज़िंदगी में पहिरों चकर हज़रत लाल रहमतुल्लाह अलैह मेले ते आयो आहियां। तो हिन मेले मूंखे ख़बर न आहे हीउ मेलो कीअं हूंदो आहे ऐं केतिरो लॻंदो आहे। सो ज़ियारत करे पोइ हलूं था मेले तरफ़। ऐं मेले जेका बि ख़ूबसूरती थिए थी इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि खे ॾसूं।
रोज़ो ऐं रोज़े अंदरि तव्हां रश बि ॾिसी था सघो, तमामु घणी रश आहे, शोर बि तमामु घणी आहे। हींअर अंदरों ज़ियारत करे आया आहियूं ऐं मां ऐं मुंहिंजो दोस्त ॿई थकिजी पिया आहियूं ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि उहे अञा अंदरि आहिनि, उहे ज़ियारत करे अचनि। उन खां पोइ हलूं था मेले तरफ़, मेले बाज़ार ॾिसूं, तव्हां दोस्तनि खे बि बाज़ार ॾिसूं। उअं ई त 12 महीना हज़रत लाल साईं नगरी में मेलो हूंदो आहे। सो हीअ बि जेको मेलो आहे इहो बि इंशाल्लाह तव्हां दोस्तनि खे ॾिसूं था। सो फ़िलहालु पंहिंजे दोस्तनि जी इंतज़ारु आहे, दोस्त जीअं अचनि उन खां पोइ हलूं था मेले तरफ़। इंशाल्लाह इन मेले जो जेका बि ख़ूबसूरत थी उहो तव्हां दोस्तनि खे ॾिसण जी कोशिशि कंदासीं। दोस्तों हज़रत लाल साईं जी ज़ियारत करे हींअर असां आया आहियूं लाल बाग ते। लाल बाग में माशाल्लाह ईअं सम्झो त मेलो लाल बाग में मचियल आहे ऐं हिते असांजो प्यारो दोस्त सदाम हुसैन, त हुन सां हिते मुलाक़ात थी आहे। हींअर उन जी मिठाई था खायूं, पोइ वधीक लाल बाग जी जेका बि ख़ूबसूरती थिए थी उहो तव्हां दोस्तनि खे ॾिसूं था ऐं उन खां पोइ हलंदासीं सरगस टीकलनि जे साइड, उते ॾिसंदासीं उते छा ख़ूबसूरती थी थिए। सो जेका बि थी तव्हां दोस्तनि खे ॾिसंदासीं। अगरि हज़रत लाल साईं ॻाल्हि कजे त ॿियनि मेलनि खां हिन मेले में रश शोर जेका आहे उहा कुझु सवाई थींदी आहे ऐं असांजो मेन जेको मसइलो हूंदो आहे उहो वाइस जो मसइलो हूंदो आहे। किथे किथे जेका रश शोर जे करे आवाज़ु जेका आहे उहो क्लियर न ईंदो आहे। तो वधीक तव्हां दोस्तनि खे इंशाल्लाह हिन मेले जी ख़ूबसूरती ॾिसूं था। दोस्तों मेलो उनखे चवंदा आहिनि रुली रुली तव्हां थकिजी पओ मेलो न खुटे। हज़रत लाल साईं जो बि मेलो ईअं आहे, सुबुह जा माण्हू घुमी घुमी तमामु घणो थकिजी पिया आहियूं, लेकिन हीउ मेलो खुटे कोन थो। जीअं साइड वञ त हज़रत लाल साईं जो मेलो ई मेलो आहे। अगरि दरगाह जी साइड कर वञ त उते बि तमामु घणी रश, हज़ारनि जे तइदाद में माण्हू। अगरि लाल बाग जे साइड बि अचो त उन साइड बि हज़ारनि जे तइदाद में माण्हू आहिनि। सो सुबुह जा माण्हू घुमी घुमी हींअर थकिजी पिया आहियूं। हींअर लाल बाग जा कुझु ख़ूबसूरती तव्हां दोस्तनि खे ॾसियोसीं ऐं हींअर सरगस टीकलनि जे साइड हलूं था, उते ॾिसूं था छा ख़ूबसूरती थी थिए। सो हुतां जा बि मनाज़र तव्हां दोस्तनि खे ॾिसूं, पोइ इंशाल्लाह हिन ब्लॉग खे ख़तमु कंदासीं।